अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में वली कार आऊँ मारवी थईन सबका पेरी शामिल का नाज़रीन हेडलाइंस। इनकलाबी अखबार ज़मानती अखबार थी वही वाही। इमरान खान इक़्तिदार विनायत ते होश हवास विनावे चो आहे। इमरान खान मुकम्मल तौर ते नाकाम थी चुको। कौम संदस बयान ते काबिल आहे। मुस्लिम लीग नूची नायब सदर मरीम नवाज़ चयो आहे त इमरान खान पंहिंजी नाकामी जो फलां दावा में रियासत खां वठी रहियो आहे। इक़्तिदार खां धा थियण बाद इमरान खान वाइको थी वियो आहे। मुल्क खे टे टुकड़ा करण जी ॻाल्हि कंदड़ पार्टी टुकड़ा टे थी वेंदी। इमरान खान पंहिंजी नाकामी जो मलको पाकिस्तान ते विझी रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान जे बयान जी मज़म्मत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त इमरान यासी मुल्क ख़िलाफ़ धमकियूं ॾेई रहियो आहे। इमरान यासी अवामी उहिदे लाइ नाअहल आहे। संदसि ताज़ो इंटरव्यू उन जो वॾो सबूत आहे। इमरान यासी पंहिंजी सियासत करे पर हदूं न उरांगे, पाकिस्तान खे विराइण जी ॻाल्हि करण जी हिम्मत न करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हू तुर्की में मुआहिदनि ते सयूं करे रहियो आहे ऐं इमरान यासी मुल्क खे धमकी ॾेई रहियो आहे। फौज सियासत में मुदाखलत नथी चाहे पर इमरान खान चाहे तो फौज संदसि हक़ में मुदाखलत करे। पीपल्स पार्टी अखबार ने वफ़ाक़ी वज़ीर शेर रहमान चयो आहे त इमरान खान जी नज़र में पीटीआई खे इक़्तिदार में आणण ई फौज जो सही फ़ैसिलो हूंदो। लॉन्ग मार्च में बुरी रीत नाकामी खां पोइ हाणे इमरान खान इदारनि खे चई रहियो आहे त हुकूमत खे कढो। मुल्क खे डेवलपमेंट जो शिकार कराए हाणे इमरान खान मसीहा बणजण जी कोशिश करे रहियो आहे। इमरान खान जी नाकाम हुकूमत खे घर मोकिलण जो मक़सदु मुल्क खे ॾे हवालो थियण खां बचाइण आहे। पेशावर हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन इमरान खान जी राहदारी ज़मानत मंजूर करे वरिती। इमरान खान ज़मानत जी दरख़्वास्त लाइ पाण पेशावर हाई कोर्ट पहुची वियो। अदालत राहदारी ज़मानत जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मंजूर करे वरिती। इमरान खान जी आमद ते अदालत जो दरवाज़ो बंदि कयो वियो। मीडिया जे नुमाइंदनि खे अंदरि वञण खां रोकियो वियो। अदालत राहदारी ज़मानत 3 हफ़्तनि लाइ मंजूर कंदे इमरान खान खे 50,000 रुपयनि जा मुसलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान खान पारां मुल्क ख़िलाफ़ ॾिनल बयान ते अवाम जो रद्दअमल रोकण नामुमकिन आहे। सिंध समाज वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान जूं तक़रीरूं टीवी ते नशर न करणु घुरिजनि। इमरान खान जा बयान वफ़ाक़ ते हमला आहे। हिन वक़्तु इमरान खान मुल्क लाइ ख़तरनाक बणिजी वियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म तराम आईजी भनकड़ी करे रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान नरेंद्र मोदी जो एजेंट आहे ऐं मुल्क फ़ौज अदालतुनि तोड़े ॿिनि इदारनि खे टुकड़ा करण जी साज़िश करे रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के अॻूणे स्पीकर असद कैसर ऐं वफ़ाक़ी वज़ीर हमाद असर खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर हमाद असर जी हिफ़ाज़ती ज़मानत मंजूर करे वरिती। हाई कोर्ट 5,000 रुपयनि जे मसइलनि एवज़ पीटीआई पारां हमाद असर जी ज़मानती हिफ़ाज़ती ज़मानत मंजूर कई। अदालत हमाद असर खे 11 ॾींहं में मुक़ामी अदालत में पेश थियण जी हिदायत कंदे पुलिस खे संदसि गिरफ़्तारी खां रोके छॾियो। अदालत पुलिस खे असद कैसर जी गिरफ़्तारी खां बि रोके छॾियो। असांजे माण्हुनि ते तशद्दुद थियो, औरतुनि ऐं ॿारनि ते शेलिंग कई वई। क़ाइदे आज़म जे पाकिस्तान लाइ जिदोजहद करे रहिया आहियूं। के सियासी आहिनि, हिरासा करे तहरीक खे सबूतास नथो करे सघिजे। अॻूणे स्पीकर ऐं पीटीआई चेयरपान असद कैसर चयो आहे त मुख़्तलिफ़ सूबनि जे थाणनि ते पीटीआई वारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया पिया वञनि। सदर मुतालबो आहे त शफ़ाफ़ ऐं जल्द चूंडूं कराई वञनि। मुआशी हालतूं ॾींहों ॾींहुं ख़राब थी रहियूं आहिनि।
पीपल्स पार्टी इमरान खान के बयान से सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान करे चुकियो। अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी कारकुननि खे हिदायत कई है तो वे इमरान खान के नापाक बयान खिलाफ घिटी घिटी में एहतजाज कन। को भी पाकिस्तानी मुल्क के टुकड़ा करण की गाल नथो करे सके। ही ॿोली के पाकिस्तानी जी न पर मोदी जी आहे। इक़्तिदारी सब कुछ नाहे हूंदो। इमरान खान बहादुर बणिजे ऐं पंहिंजे पेरनि ते भी सियासत करण सिखी वठे। मुल्क के टे टुकड़ा करण ऐं ख्वाहिश असांजे ऐं असांजी नसलनि जे हूंदे पूरी नथी थी सघे। पाकिस्तान क़यामत ताईं आबाद रहंदो। वफाकी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे त इमरान खान खुलियल नमूने साम्हूं अची वियो आहे। इमरान खान के बयान ते रद्द अमल जो इज़हार कंदे वफाकी वज़ीर खुर्शीद शाह चयो आहे त पाकिस्तान पर इमरान खान की सियासत जा टे टुकड़ा थी वेंदा। इमरान खान इक़्तिदार के ख़ातिर मिशन सां अॻिते वधी रहियो आहे। इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त इमरान खान सब हदूं क्रॉस करे चुकियो आहे। इमरान खान दुश्मननि जी ॿोली ॻाल्हाए रहियो आहे। इमरान खान जो एजेंडा इदारनि खे बदनाम ऐं ब्लैकमेल करणु आहे। पाकिस्तानी कॾहिं भी मुल्क के नुक़सान पहुचाइण की इजाज़त न ॾींदा। इमरान खान इक़्तिदार के हवस में अंधो ऐं सिक्योरिटी रिस्क बणिजंदो पियो वञे। एटमी असासन एस्टेब्लिशमेंट बाबत बयान ॾेई ज़हनी उस्मानगी जो सबूत ॾिनो। मकानी इदारनि जे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुल्की इदारा ऐं एटमी असासा क़ौम की हैसियत में पाकिस्तान की सग ऐं वक़ार आहे। मुल्क जा क़ौमी असासा महफूज़ हथनि में आहिनि। एक अॻूणे वज़ीर आज़म ऐं पार्टी सरबराह तरफ़ां अहिड़ी क़िस्म जा बयान गैर मुनासिब आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान सुभाणे महंगाई लोडशेडिंग खिलाफ मुल्क गिर एहतजाज जो ऐलान करे चुकियो। पर खबीब जे जारी कयल वीडियो बयान में चयो वियो आहे त पीटीआई चेयरमैन इमरान खान की हिदायत ते सुभाणे मुल्क में महंगाई लोडशेडिंग खिलाफ मुल्क गिर एहतजाज कयो वेंदो। पर खबीब मौत चयो माण्हुनि खे हुकूमत जी नाअहली ऐं ग़लत पॉलिसियुनि सबब लोडशेडिंग ऐं महंगाई में वाध अची रही आहे। आवाम खे मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। आलमी सतह ते मुसलमाननि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण ते तुर्की जी क़यादत जे किरदार खे साराहियूं था। पर डी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तुर्क मीडिया खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त ख़ासि तौर ते कश्मीर लाइ आवाज़ उथारण ते हू तुर्क हुकूमत खे साराहिनि था। यासीन मलिक जे गैर कानूनी सज़ा खिलाफ पाकिस्तान तुर्की सां गॾिजी आवाज़ उथारण लाइ तयार आहे। इस्लामोफोबिया जो मामलो भी तुर्की सां गॾिजी आलमी सतह ते उथारण की कोशिश कई वेंदी। सिंध सरकार नए आईजी सिंध लाइ गुलाम नबी मेमण की मंजूरी दी छॾी। सिंध हुकूमत की मंजूरी खां पोइ गुलाम नबी मेमण सिंध जो नओं आईजी मुक़रर थी वियो। कराची जे इलाइक़े जेल चौरंगी में खांगी डिपार्टमेंटल स्टोर में लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। इमारत ख़तरनाक करार। बरपासी जी इमारतनि खे ख़ाली कराइण जो हुकुम। रोड ट्रैफिक लाइ बंदि। कराची से कोरंगी वारे सनती इलाइक़े में फैक्ट्री में बाहि लगी वही। फायर ब्रिगेड जूं 7 गाड़ियों बाहि विझाइण लाइ पहुची वयूं। तेज़ हवाउनि सबबि बाहि ते रज़ाकार ज़ाब्तो आणण में मुश्किलातुनि जो शिकार थी विया। जाफराबाद में हथियारबंदनि फायरिंग करे हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। डेरा अल हयात वटि क़ौमी शरह ते हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद अमीन मक्सी माची वियो। पुलिस चवां त वाक़ियो पुराणी दुश्मनी सबब पेश आयो आहे। जवाबदार वाक़िए बाद फरार थी विया आहिनि।
आई हॉलीवुड जे मशहूर अदाकार जोनी पंहिंजी 19 साल अदाकारा एमर हर्ड खिलाफ इज्जत केजू रिसाइण जो केस खटी वरितो। 7 हफ़्तनि जे मुश्किल ट्रायल बाद अमेरिकी रियासत वर्जीनिया जी जोरी जॉन जी हक़ में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जोरी एमर हार्ड खे हुकुम ॾिनो हो त जोनी खे हर जाणे जा $15 मिलियन अदा कयो।